अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु आऊं आहियां अवां जी होस्ट ज़ोया बलोच। दुआ है जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजनि वॾनि सां पंहिंजनि नंढनि सां ऐं यकीनन हिकु सुबुह जो असांखे मौक़ो मिलियो आहे सुठो कुझु करण जो ऐं असांखे सुठियूं उमेदूं जेके आहिनि उहे बरक़रार रखणु खपनि ऐं कुझु करण बि खपनि मुआशरे लाइ। सो यकीनन जेके बि ॾिसी रहिया हूंदा प्रोग्राम उहे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पंहिंजूं पंहिंजूं कोशिशूं वठी रहिया हूंदा। हर को चाहींदो आहे त उहो सुठे तरीक़े सां सुठे अंदाज़ सां जीए, पर जेको आहे कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि, कुझु अहिड़ियूं कमियूं कोताहियूं हूंदियूं आहिनि। मिसाल तौरु जेकॾहिं मैनेजमेंट आहे उहो इलाही घणो जेका आहे असांजी ईअं खणी चऊं घणी माना रखे थी असांजी लाइफ में। त असां टाइम खे कीअं था मैनेज कयूं, असां शयुनि खे कीअं था मैनेज कयूं, या मुख़्तलिफ़ अंदाज़ में मुख़्तलिफ़ मैनेजमेंट्स हूंदियूं आहिनि। त हिकिड़ो जेको माण्हू आहे उहो ठीकु आहे टाइम जो पंक्चुअल बि आहे ऐं हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो मेहनती बि आहे ऐं सभु उहा शइ आहे, पर उन सां गॾोगॾु जेकॾहिं उनखे मैनेजमेंट जो ख़्यालु न आहे त यकीन इलाही अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अधूरियूं रहिजी वेंदियूं आहिनि। सो इन शइ जो असांखे घणो ख़्यालु रखणो पवंदो आहे। मिसाल तौर सां असां उन्हनि माइरनि खां बि सिखी सघूं था जेके घर में हूंदियूं आहिनि, जेके पंहिंजो टाइम खे कीअं मैनेज कंदियूं आहिनि। सुबुह सवेर उथंदियूं आहिनि, इबादत कंदियूं आहिनि, वरी पंहिंजनि ॿारनि खे स्कूल बि मोकिलींदियूं आहिनि, उन्हनि लाइ ब्रेकफास्ट तयारु कंदियूं आहिनि, पंहिंजे हस्बैंड जो बि ज़ाहिर ख़्यालु करणु खपे ऐं कंदियूं आहिनि। ॿारनि सां गॾोगॾु जेको आहे हिकिड़ो उन्हनि जी बि उहे ऑफिस वञनि था त उन्हनि जूं बि घणियूं जेके आहिनि ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि जेके पंहिंजे टाइम सां सरअंजाम ॾींदियूं आहिनि। इन खां अलावा घर जी सफ़ाई सुथराई, वरी कपिड़ा लटा वॉश करणु, हेॾां होॾां थांव बि वॉश कबा आहिनि। इन सां गॾोगॾु ॿिया अहिड़ा घणा कम आहिनि घर जा जेके उहे करे वठंदियूं आहिनि। त मीन्स के मैनेजमेंट हूंदी आहे तॾहिं हू, ऐं वरी जेके ॿार आहिनि उहे अगरि बुक्स खणी अचनि था त उहे किथे रखणा आहिनि, कहिड़े डिवाइडर में रखणा आहिनि, या जेके कपिड़ा आहिनि उहे कहिड़े वार्डरोब में रखणा आहिनि। इहे सभु शयूं जेका हिकिड़ी माउ आहे उहा सुठे अंदाज़ सां सरअंजाम ॾींदी आहे। पर जेके ॿिया रहंदड़ माण्हू आहिनि जिते जिते आहिनि, ऑफिस में आहिनि या स्कूल्स में आहिनि या कॉलेजिस में आहिनि, उन्हनि खे बि इहे सभु शयुनि जो ख़्यालु रखणु खपे। ऐं इन सां छा थींदो आहे जो असांखे जेका असांजी जेका टाइम आहे असांजो उनजी बचति थींदी आहे। त असां जेके शयूं आहिनि उहे ॻोल्हण में पूरा हूंदा आहियूं, इलाही भेरा असां जेको आहिनि सही तरह सां मैनेज करे कोन रखंदा आहियूं, पोइ उन सां टाइम असांजो वेस्ट थींदो आहे ऐं माण्हू ज़हनी दबाव जो बि शिकार थी वेंदो आहे। ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन जेको तालीम आहे उनजो घणो असांखे ख़्यालु रखणु खपे, छो जो तालीम खां बग़ैर कुझु बि न आहे। हींअर JEST ऐं PST जा जेके टेस्ट थिया हुआ उन्हनि में जेके ॿार आहिनि जेके बि जिन्हनि 55 मार्क्स ते पास कयो आहे, मीन्स के 55 खां ओवर आहिनि या 55, उन सां गॾोगॾु हर सब्जेक्ट में जेकॾहिं 45% आहे त उहे यकीनन जेको आहे कामयाबु थिया आहिनि। जंहिंजी लिस्ट बि लॻी वई आहे उन्हनि खे मुबारकूं हुजनि। ऐं जेके रहिजी वञण वारा आहिनि, मीन्स के 1 या 2 मार्क्स ते बि अगरि रहिजी विया आहिनि या उन्हनि खणी 70 या 80 मार्क्स खणी वरिता आहिनि, पर कंहिं हिकिड़े सब्जेक्ट में हू 45% जेको आहे उन्हनि जी न अची सघी आहे, मीन्स के 44 या 40 ते रहिजी विया आहिनि, त उहे जेको आहे मायूसी जो शिकार न थियनि। छो जो असांखे हिकिड़े सब्जेक्ट में पंहिंजे पाण खे परफेक्ट ठाहिण जे बजाए असांखे घुर्जे त असां मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स में पंहिंजे पाण खे आरास्ता कयूं तालीम सां। सो यकीनन जेको आहे कंप्यूटर जेको डिपार्टमेंट आहे उनजो बि इलाही घणनि स्टूडेंट्स इहो चयो त इहो जेको आहे असांजे करिकुलम में या असांजे पोइ निसाब में न रहियो आहे। उहो सब्जेक्ट प्राइमरी या मिडिल स्कूल में या मैट्रिक या इंटर ते न पढ़ायो वेंदो आहे। त उन सां गॾोगॾु असां जेको आहे असां लाइ बि हिकिड़ो सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। जॾहिं दुनिया एॾो अॻिते हली वई आहे, जॾहिं कंप्यूटर जो दौरु आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में को बि अहिड़ो कमु कोन्हे जेको कंप्यूटर खां बग़ैर नामुमकिन हुजे। जेकॾहिं असां फॉर्म फिलिंग कईसीं त उन में बि इहो ई हो त कंप्यूटर जी ज़रूरत हुई या इंटरनेट जी ज़रूरत हुई। त इहे सभु शयूं असांखे अचणु खपनि, असांखे पंहिंजे पाण खे क़ाबिल बनाइणो आहे। ईअं जेको सोचणु आहे त भई गवर्नमेंट कुझु करे या उहो कुझु कंदी त उन खां पोइ असां कुझु करे सघंदासीं, पर असांजूं पंहिंजूं कुझु ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि उहे असांखे सरअंजाम ॾियणु खपनि। उन सां यकीनन जेका कामयाबी आहे उहा असांजा क़दम चमंदी। ऐं नाज़रीन इहे जेको 5 डिसंबर आहे ऐं उहो अचण वारो आहे जंहिं ॾींहुं असां सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं। तालीम जे ईअं चऊं त असां जेका तालीम आहे उनखे बि असां उजागर कंदासीं या तालीम जे सिरे हेठि असां जेका आहिनि सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं। ईअं खणी चऊं त असां तालीम खे डेडिकेट कंदासीं जेका तमामु घणी इंपॉर्टेंट आहे। मेहरान TV जी हमेशह इहा कोशिशि रही आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां असां जेका तालीम आहे उनखे अॻिते असां खणी अचूं। ऐं हीअ त सिंधी मीडिया जो गॾियल फ़ैसिलो आहे त तालीम जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हायो वञे जेको 5 डिसंबर ते आहे। ऐं असांजा जेके ॾिसंदड़ प्यारा आहिनि उहे यकीनन इहो सोचींदा हूंदा सिर्फ़ु ड्रेसअप करणु या टोपी पाइणु या अजरक पाइणु ई सकाफ़त न आहे। असांजी सकाफ़त असांजी इहा आहे त इहे सभु शयूं असांखे पाइणु खपनि, इन्हनि सभिनी खे रिप्रेज़ेंट करणु खपे, पर उन सां गॾोगॾु असांजो जेको ज़हन आहे उनखे बि वसी रखणु खपे। असांखे इम्प्रूव करणु खपे, असांखे हिन मुआशरे लाइ हिन मुल्क लाइ कुझु करणु खपे। यकीनन उहे ई क़ौमूं जेके
आहिनि उहे अॻिते वधंदियूं आहिनि, जेके कुझु करणु चाहींदियूं आहिनि, जंहिंखे मुल्क ऐं क़ौम जो ओनो हूंदो आहे। सो नाज़रीन, असांजे प्रोग्राम में मेहमान शख़्सियतूं बि शरीक थियूं आहिनि जेके बहितरीन आहिनि, उन्हनि जो बि असां तारीफ़ कराईंदी हलां, पर उन खां पहिरीं अवां असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 022210285 उहो डायल करे अवां बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत राय खां असांखे आगाह करे सघो था। हुन सां गॾोगॾु फेसबुक ते बि असां लाइव वञी रहिया आहियूं, उते बि तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी सघो था ऐं उते कमेंट करे सघो था, लाइक करे सघो था ऐं शेयर बि करे सघो था। नाज़रीन, उन सां गॾोगॾु जेको यूट्यूब आहे, यूट्यूब चैनल मेहरान टीवी ऑफिशियल जे नाले सां आहे, उनखे बि तव्हां सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकॉन खे क्लिक कयो त जीअं तव्हांखे नोटिफिकेशन मिले ऐं वधि खां वधि तव्हां प्रोग्राम ॾिसी सघो, लाइक करे सघो ऐं इन्हनि खे शेयर करे सघो, कमेंट करे सघो। जॾहिं कमेंट कंदा आहियो त असांखे हिकिड़ी सुठी फीडबैक मिलंदी आहे, जॾहिं त असांजे प्रोग्राम में का इम्प्रूवमेंट हुजे अहिड़ी त उन तरह सां असां आणे बि सघंदा आहियूं। असांजी कोशिशि हमेशह रही आहे त वधि खां वधि असां प्रोग्राम खे बहितर बणायूं, पर असांजे जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि जो वॾो रोल हूंदो आहे असांजे प्रोग्राम खे बहितर बणाइण में। यकीनन अवांजी जेका शमूलियत आहे उहा वॾी माना रखे थी असां लाइ। सो नाज़रीन, जेके प्रोग्राम में जेके शख़्सियतूं शामिल थियूं आहिनि उहे ख़ूबसूरत, बहितरीन ऐं ईअं खणी चऊं त बाशऊर आहिनि, इल्म जे शऊर सां नवाज़ियल, मुख़्तलिफ़ टैलेंट रखंदड़। असांजी जेकी पहिरीं महिमान आहिनि से आहिनि नौशीन शेख, एक्ट्रेस आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सोशल वर्कर बि आहिनि ऐं इस्लामी कमकार में बि अॻियां आहिनि। सो भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में। तव्हांखे बि भलीकार ऐं तमामु मेहरान जे सथ खे थैंक यू। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। असां सां जेके ॿिया मेहमान शख़्सियतूं जेके शामिल थियूं आहिनि प्रोग्राम में, उहे सिंगर्स बि आहिनि, उन्हनि सां गॾोगॾु म्यूज़िशियन बि आहिनि असांजे प्रोग्राम में। ऐं यकीनन जॾहिं राग ऐं कलाम जो नालो ईंदो आहे त असांजे व्यूअर्स इंजॉय कंदा आहिनि, एंटरटेन कंदा आहिनि ऐं करणु बि खपे, छो जो जेको मौक़े जो जेको फ़ाइदो आहे असांखे उहो वठणु खपे। छो जो इलाही बेर ईअं हूंदो आहे त असां म्यूज़िक खे इलाही जेको आहे न नेग्लेक्ट कंदा आहियूं, असां सभु कुझु सम्झंदा आहियूं सिर्फ़ु तालीम आहे या सिर्फ़ु पढ़ाई या सिर्फ़ु कोर्स वर्क जेको आहे उहो माना रखे थो। त हीअ जेको आहे पंहिंजे पाण खे ज़िंदा रखण लाइ, पंहिंजे पाण खे ख़ुशि रखण लाइ, पंहिंजे पाण खे मुख़्तलिफ़ जेको आहे ईअं खणी चऊं त भले ज़हनी तरह सां तव्हां जेको आहे सैर करे ईंदा आहियो माशरे जो या ॿियनि मुल्कनि जो, त इन सां बि असांजो जेको ज़हन आहे उहो इलाही फ्रेश रहंदो आहे, जेका असां कमु करण जी जेका सलाहियत आहे उहा इलाही वधीक थी वेंदी आहे। सो असां सां गॾु आहिनि फ़क़ीर गुल हुसैन शेख, सूफ़ी रागी आहिनि ऐं उन्हनि सां गॾोगॾु एहसान अली साथी रागी आहिनि। ॿिया जेके हुसैन अली समो आहिनि से हारमोनियम प्लेयर आहिनि, उस्ताद तालिब हुसैन ढोलक नवाज़ आहिनि ऐं उन सां गॾोगॾु निज़ाकत अली बैंजो नवाज़ आहिनि। सभिनी महिमान खे भलीकार हिन प्रोग्राम सुबह मेहरान में। यकीनन ख़ुशी थींदी आहे, सुठो लॻो तव्हां हिन प्रोग्राम में आया, अॼु असां कलाम बि हूंदो ऐं उन सां गॾोगॾु नौशीन शेख साहिबा सां गॾु आहिनि ऐं ॻाल्हि ॿोल बि थींदी, जेका की एक्ट्रेस जे हवाले सां। सभ खां पहिरीं हिकु एक्ट्रेस जी सुबुह कीअं थींदी आहे, उहो सुबुह जो छा सोचींदो आहे ऐं अॼु हिन प्रोग्राम में कीअं पियो लॻे? दरअसल ॻाल्हि इहा आहे त हे मुंहिंजो घरु आहे जी ऐं मेहरान जो अंगण असांजे लाइ त वॾी हैसियत रखंदो आहे जी। ॿी ॻाल्हि इहा आहे त एक्टर जेके हूंदा आहिनि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां सोच रखंदा जी। हर कंहिंजी सोच पंहिंजी आहे, को देरि सां उथंदो आहे, को सवेरे उथंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मां त सुबुह जो फजर जी नमाज़ को न उथंदी आहियां, छो त मूंखे तहजुद पढ़णो हूंदो आहे। मां तहजुद पढ़ंदी आहियां, वरी फजर जी नमाज़ पढ़ंदी आहियां, पोइ अशराक पढ़ंदी आहियां, पोइ चाश्त पढ़ंदी आहियां। माशाअल्लाह। सो उन खां क़ुर शरीफ़ जो दौर करणु, तस्बीह करणु वग़ैरह, उन खां पोइ मां नाश्तो कंदी आहियां। नाश्ते में सिर्फ़ु इहो चांहि जा 2 कूप माशाअल्लाह। ऐं उन खां पोइ लंच जेका हूंदी आहे मुंहिंजी उहा बसि 1 बजे। सही सही, इलाही माना रूटीन तव्हांजी तव्हांजो सुठो आहे। यकीनन इहे जेके इबादतूं आहिनि या रिलीजियस एक्टिविटीज़ आहिनि उहे असां लाइ वॾी माना रखनि थी, छो जो असां ते इहो फ़र्ज़ु आहे। उन फ़र्ज़ु निभाइण खां पोइ असांजो जेको रूटीन आहे उन तरह सां कमकार असां जॾहिं कंदा आहियूं। भला एक्टिंग जो शौक़ु कीअं पैदा थियो, वरी एक्टिंग तरफ़ आयो त केतिरी महिनत कयो, केतिरो अॻिते वधियो? माशाअल्लाह अॼु त तव्हांजो नालो जेको आहे तव्हां हिन पूरी माशाअल्लाह सिंध में मशहूरु ऐं मक़बूल आहियो, सिंध खां ॿाहिरि बि असांजे पूरे पाकिस्तान में। ऐं इलाही जेके आहिनि अव्हांजा परस्तार बि हूंदा, तव्हांखे चाहींदड़ बि हूंदा। त परस्तार खोड़नि माशाअल्लाह, अल्लाह साईं उन सभिनी खे ख़ुशि रखे। आमीन। ऐं जेको बि कैरेक्टर कयो ऐं त उन फ्रेम में फिटी रहियसि अल्लाह जे फज़ल सां माशाअल्लाह। ऐं सभिनीनि पसंदि कयो ऐं सभिनी जी दुआयूं, सभिनी जी मोहबतूं शफ़क़तूं आहिनि मां सां गॾु। ॿियो अल्लाह साईं जी बि आहे मां ते रहमत। ॻाल्हि इहा आहे त महिनत खे अज़मत आहे, अज़मत खे सलाम आहे। ठीकु आहे, अज़मत न महिनत न कंदासीं त अॻिते वधंदासीं, न वधी सघंदासीं। महिनत जो फल सभिनी खे अल्लाह साईं ॾींदो आहे।
सो ॻाल्हि इहा त एक्टिंग जो शौक़ु कोई न हुयो, कुझु पतो बि न हूंदो हुयो। मां कराची में हिकिड़ी शादी में वेठी हुअसि उते, त उते PTV जो पहिरियों डायरेक्टर हो हमीद हालीपुटे साहब, उन मूंखे पंहिंजे राजबाग में कास्ट कयो हो। माशाअल्लाह। सो 52 एपिसोड हुया हुनजा, उन में मूंखे कास्ट कयो वियो। पहिरियों मुंहिंजो इहो तजुर्बो हुयो ऐं मां सर खे चयो पियो सर मां न करे सघंदसि इहो कमु, छो त स्क्रीन ते कॾहिं मां आई न आहियां। सही सही। पर साईं सर जी वॾी हिकिड़ी महिरबानी आहे जो उन्हनि मूंखे हौसला अफ़ज़ाई कई ऐं उन्हनि मूंखे चयो त न तव्हां में टैलेंट आहे, सही तव्हां करे वेंदो। माशाअल्लाह। उहो ई जेको टैलेंट आहे हुनजो मुज़ाहिरो कयो था, यकीनन असांजा बि अवां फेवरेट आहियो। नौशीन शेख साहिबा, उमर शरीफ़ जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उहो पाकिस्तान जो वॾो नालो आहे, ईअं खणी चऊं त कॉमेडी जो बादशाह, दुनिया जो वॾो नालो ऐं कॉमेडी जो बादशाह, जंहिंजो जेको हिकिड़ो ह्यूज वॉइड रहिजी वियो आहे जेको फिल नथो करे सघिजे। ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे असांजे हिन मुआशिरे जो, असांजी जेका मीडिया आहे उन में। ऐं आर्टिस्ट जेके आहिनि, इलाही सारा आर्टिस्ट आहिनि, उन्हनि खे भेटा ॾिनी। अवां छा चवणु चाहींदा उन्हनि लाइ? मां इहो ई चवणु चाहींदसि त उमर शरीफ़ जहिड़ो अदाकार पैदा न थींदो। बिल्कुलु। पूरी दुनिया जो हिकिड़ो आर्टिस्ट हुयो मशहूर, ऐं सभु चाहींदा हुआसीं। बिल्कुलु बिल्कुलु। ईअं बि न त को हिकिड़ो माण्हू रहियल हुजे, पूरी दुनिया जे माण्हुनि तारीफ़ कई आहे। सही। पूरी दुनिया। ऐं इहो वॾो हिकिड़ो क्रेडिट पाकिस्तान खे आहे, जो पाकिस्तान में हिकिड़ो एॾो वॾो अदाकार पैदा थियो ऐं उहा अहिड़ी माउ जो पुटु हो जो यानी कहिड़ो उनमें टैलेंट न हुयो। बिल्कुल। ऐं कॉमेडी जेका आहे उहा इलाही ॾुखी हूंदी आहे, खिलाइण ॿियनि खे ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ज़िंदगी में पंहिंजा बि खोड़ सारा मसइला हूंदा आहिनि ऐं ख़ुशि रही करे या ॿियनि खे ख़ुशि करणु, पूरी दुनिया खे खिलाइण वॾो कमु हूंदो आहे। आर्टिस्ट जेको आहे त उहो पाण एतिरो ॾुखायल हूंदो आहे, लेकिन कंहिंखे खिलाइण हिन दौर में एॾो ॾुखियो आहे, पंहिंजा गम भुलाए ऐं ॿिए खे खिलाइण इहो वॾो ॾुखियो कमु, वॾो ॾुखियो कमु हूंदो आहे। ऐं जेको बि इहो सरअंजाम ॾिए थो त यकीनन उहो हिकिड़ी क़ाबिल शख़्सियत आहे असां लाइ। असां हाणे ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ बिल्कुलु आहे आर्टिस्ट। बिल्कुलु बिल्कुलु। आप हाणे असां ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं। केॾा न वञो नाज़रीन, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, जीअं तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, यकीनन तव्हां इंजॉय करे रहिया हूंदा, कुझु सिखी रहिया हूंदा, कुझु पिराए रहिया हूंदा। ऐं एक्टिंग जे हवाले सां जी ॻाल्हि ॿोल थिए पई। असां सां गॾु नौशीन शेख साहिबा आहिनि। अच्छा नौशीन साहिबा, जॾहिं मूं हिकिड़ो ॿियो बि सवाल कयो त तव्हां कीअं मीन्स के हिन फील्ड में आया, हुन खां पोइ अॻिते वञी करे ज़ाहिर आहे हिकिड़ो नालो माण्हुनि जो ठहंदो आहे, परस्तार हूंदा आहिनि। भला कीअं महसूसु कंदा आहियो जॾहिं तव्हां सां परस्तार मिलंदा आहिनि, जॾहिं तव्हांजा फैन जेके आहिनि उहे अव्हांखे जी एक्टिंग जी तारीफ़ कंदा आहिनि? सुठो लॻंदो आहे। सही। इहो ख़ुशी इन ॻाल्हि जी थींदी आहे त शुक्र आहे अलाह साईं जो कमु कयूं था, महिनत कयूं था, त उनजी इहो अहिड़े तरीक़े सां असांखे हिकिड़ो तोहफ़ो मिले थो। बिल्कुलु। माण्हुनि जी सूरत में उन्हनि में असांखे क्रेडिट था ॾियनि, असांखे शाबाश था ॾियनि पिया, इहा बि वॾी ॻाल्हि आहे। वॾी ॻाल्हि असांखे मिलनि था ऐं असांजे लाइ मिली अची असांखे ख़ुशीअ सां इज़त था ॾियनि। बिल्कुलु। इहा बि वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि। तो मां शुक्रगुज़ार आहियां अलाह साईं जी बि, मां शुक्रगुज़ार उन तमामु सिंध वासियुनि जी बि आहियां ऐं सिंध खां जेको ॿाहिरि बि रहनि था उन्हनि सभिनी जी बि शुक्रगुज़ार आहियां, जिन तमामु घणी इज़त ॾिनी आहे। मां अक्सर औकात इस्लामाबाद वेंदी आहियां त एयरपोर्ट ते जेको माण्हू मूंखे सुञाणींदो आहे न, तव्हां यकीन कयो एॾी मूंखे इज़त ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि मैडम असां सां गॾु हलो, लंच कयो मैडम हलो। मां चवंदी आहियां सॉरी, तव्हां जी वॾी महिरबानी, तव्हां मानी जी ॻाल्हि कई, तव्हां खाराई, मां खाधी। बिल्कुलु। सो तव्हांजी इहा ई वॾी महिरबानी, तव्हां चयो मां खाधी। पर इहा बि वॾी हिकिड़ी मोहबत आहे। पंजाब जा माण्हू बि मूंखे सुञाणींदा आहिनि, मूंखे सरहद जा माण्हू सुञाणींदा अथव, बलोचिस्तान जा माण्हू मूंखे सुञाणींदा अथव। बलोचिस्तान में मूंखे अकबर बुख्ती साहब जो ॾोहिटो हो ज़ुबैर ख़ान, उन कोयटा में मूंखे फ़ोन कई। वो अमेरिका में आया हुआ ऐं मूंखे फ़ोन कयूं त मैडम मैं आपसे मिलना चाहता हूँ। माशाल्लाह। त मां चयोमांसि सर सॉरी मैं जेंट्स से मिलती नहीं हूँ। मां चयोमांसि बिल्कुलु सही चयोमांसि। मां चयो सर मैं उन पंहिंजो तारीफ़ भी करायो और जब मैं अमेरिका से आया हूँ और मैंने आपके काफ़ी ड्रामे देखे हैं और मुझे आप बहुत अच्छी लगती है, मैं आपसे मिलना चाहता हूँ, मुझे शौक है आपसे मिलने का। तो मां चयोमांसि सर मैं आई एम सो सॉरी, मैं आपसे मिल नहीं सकती हूँ, मैं जेंट्स से मिलती नहीं हूँ। और बाकी आपने मेरा नंबर बहुत मुश्किल से आपको मिला है और आपने मुझसे बात की, कि मुझे बहुत खुशी हो रही है कि मैं आपसे आज बात कर रहा हूँ।
जबरदस्त इहा हुननि जी तमामु मोहबत आहे, बहितरीन तमामु मोहबत आहे। बहितरीन तव्हां ॾिसो नी काॾे अमेरिका खां आयो ऐं उन मुंहिंजो नंबर ॻोल्हियो ऐं सिंध जे माण्हुनि खां वरितो अथई, मूं सां ॻाल्हाए ऐं पंहिंजो तारीफ़ करे। बिल्कुलु ख़ुशी थींदी आहे यकीनन जॾहिं को असांखे सुञाणींदो मुंहिंजे लाइ आहे। फिल्म बि कई, सही, मुंहिंजे सही। लाइ फिल्म बि कई, चई तव्हां फिल्म में कमु कयो लेकिन हुनखे टाइम न मिलियो, सही। हुनजो वीज़ो ख़तमु थी वियो, अमेरिका हली वियो। अच्छा मैडम हाणे असां हलंदासीं, कलाम बि ॿुधंदासीं जो असां सां गॾु आहिनि इन प्रोग्राम में मौजूदु, छो जो बहितरीन जेके सिंगर आहिनि फ़क़ीर गुलहसन शेख ऐं उन्हनि सां गॾोगॾु एहसान अली उन्हनि जा साथी रागी आहिनि। छा ॿुधाईंदा हाणे असांजे व्यूअर्स खे? बेटा सरकार जी काफ़ी आहे जी बिस्मिल्लाह कयो। हथ कयो हीअरो हबीबल हेराए हथ कयो हीअरो हबीबल वो बधी कची तंद में सलाड़ियो सेणन जी पे चपिरल अलाही अड़ो हथी को कयो यार सजण जे ओ फेरा करी जे दियूं ओ यार सजण जे फेरा करी जे दियूं ओ यार मारी 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 यार महबूबन जे हुस्न जी आहा कयला हुस्न जी आहा करी दे दियूं यार सजण जे तेरा करी दे दियूं यार सजण जे तेरा करी दे दियूं मारी 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 दे दियूं मारी 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 यार सजण जे तेरा कर दे दियूं यार सजण जे सुरमो सही करे पंहिंजे अखियुनि जो सुरमो सही करे पंहिंजे अखियुनि जो सुरमो सही करे पंहिंजे अखियुनि जो ख़ासि जी का करी दे दियूं ख़ासि पिरनि जी का करी दे दियूं यार सजण तेरा करी दे
बहितरीन तमामु सुठो ज़बरदस्त तमामु सुठो बहितरीन नौशीन साहिबा कीअं लॻो तव्हांखे बहितरीन बहितरीन ज़बरदस्त मुर्तज़ा खे बस मुबारक ॾियणु घुरिजे इलाही ख़ूबसूरत यकीनन ॾाढो सुठो लॻो अजमी वियासीं प्यारो प्रोग्राम मुरतब कयो आहे ज़बरदस्त क्या बात है तमामु बहितरीन आहे अॼु वरी जेके महिमान आहिनि उहे सभु शिकारपुर सां तालुक हाँ रखनि इत्तफ़ाक़ जी ॻाल्हि आहे इत्तफ़ाक़ जी ॻाल्हि आहे इत्तफ़ाक़ जी ॻाल्हि अच्छा नौशीन साहिबा जेकॾहिं सकाफ़ती ॾिहाड़े जी ॻाल्हि कजे 5 डिसंबर ते जेको मल्हायो वेंदो उहो तालीम खे डेडिकेट कयो आहे सिंधी मीडिया मिली करे त तालीम पिरायो सिंध संवारियो इहो नारो आहे त छा चवणु चाहींदा आहिनि असांजी सकाफ़त ते ॾिसो ॻाल्हि ॿुधो त सकाफ़त जेका असांजी उहा असांजी पहचान आहे सही ठीकु आहे अगरि जंहिं पंहिंजी पहचान विञाई उन पंहिंजो सभु कुझु ख़तमु करे छॾियो असांजी सुञाणप इहा आहे ठीकु आहे ऐं इहो बि सिंधी चैनल खे तमामु हिकिड़ो क्रेडिट आहे जो मिली जुली इहो सॼो हिकिड़ो ॾियारे जो इफ़्तिताह कयो अथऊं हिकु तरीक़े सां ॻाल्हि दरअसल इहा आहे त पंहिंजी पहचान खे न ख़तमु कजे ऐं इन सां ई असां तालीम हिकिड़ी मस्त आहे जे हिकिड़ी छोकिरी अगरि पढ़े थी त पूरे ख़ानदान खे उहा संवारे थी बिल्कुलु ऐं पोइ उहा माउ बि थिए थी सही पोइ माउ थिए थी त घर खे संवारे थी बचनि खे संवारे थी बिल्कुलु तालीम सां जंहिं तालीम जो जंहिं वटि हथियार न आहे उहो पाण खे सम्झ त ॼण जीअं कलम हलंदो आहे असांजो कलम असांजे हथ में न आहे पोइ असां लिखूं था त सभु कुझु हले थो न जे न लिखंदासीं त पोइ छा ईंदो ई न लिखण ई न ईंदो त हलंदो छा बिल्कुलु कमु ई न ख़तमु सो उन जे करे मां चवंदमि त तमामु तर सिंध जा जेतिरा बि माण्हू आहिनि पर इहो न सोचनि त छोकिरी आहे त छो पढ़ायूं छोकिरियुनि खे त पढ़ायो वधीक सही जेतिरी महिनत मां छोकिरियूं कंदियूं आहिनि न छोकिरा न कंदा छोकिरा न कंदा आहिनि इहो सची थी ॿुधायां सही सो न्याणियूं जेके आहिनि रहमत आहे बिल्कुलु उनजी इज़त कयो ॾिसो मां हिकिड़ी हदीस थी ॿुधायां हुज़ूर साईं जी सरकार आका जन पंहिंजी साइण सची ख़ातून न्याणीअ जी ॾाढी इज़त कंदा ताज़ीम कंदा ताज़ीम जा उथी बीहंदा साइण सची ख़ातून हिकिड़े ॾींहुं जनाब हुज़ूर साईं जंहिंजे घर तशरीफ़ खणी वई आका सरकार जन नुबूअत जी जेका चादर हुई न उहा विछाए चयूं त जनाब फातिमा ज़ोहरा खे चई त न्याणीअ खे चई त बेटा आप यहाँ बैठो आपकी ये जगह है माशाअल्लाह ऐं पाण न्याणी जे अदब में उथी बीहंदा हुज़ूर साईं जन माशाअल्लाह सो असां बि सुनत रसूल ते हलणु घुरिजे असांखे पंहिंजी न्याणियुनि जी तमामु तर इज़त करणु घुरिजे ऐं अदब ऐं तहज़ीब उनखे सेखारणु घुरिजे जे शुरू को असां पंहिंजी न्याणी खे अदब न सेखारींदासीं असांजी न्याणी काथो सिखंदी सही भई घर को सिखंदी नी घर को हलंदी नी जो ॿाहिरि बि कंदी मुज़ाहिरो पंहिंजे अदब जो सो इन जे करे असां सभिनी खे मोहबत सां शफ़क़त सां हलणु घुरिजे तमामु तर सिंधियुनि खे इत्तिहाद सां हलणु घुरिजे मोहबत सां कंहिंजूं जड़ियूं न काटियो कंहिंजी बुराई न कयो कंहिंजी ग़ीबत न कयो थी सघे त इस्लाह कयो न त चुप रहो न सवाब में रहो न गुनाह में रहो ख़ुदि माण्हू अॻिते वधण जी कोशिशि करे न त माना ॿियनि जी कोशिशि करे ॿिए खे पुठ ते कीअं हटायां या उनखे पोइ हिते कीअं कजे सो नाज़रीन असां हिते ई वठंदासीं ब्रेक खां पोइ असां मोटंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स नाज़रीन जीअं तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो ऐं असां जेको आहे असां सां गॾु म्यूज़िशियन्स बि आहिनि रागी बि आहिनि कलाम बि ॿुधोसीं वरी असां हलंदासीं कलाम भाई तरफ़ छा ॿुधाइणु चाहींदा हाणे असांजे व्यूअर्स खे साईं ॿुधल साईं काफ़ी आहे जी बिल्कुलु बिस्मिल्लाह कयो नाय अल्लाह जे सो ढलकी न सिकाए आओ नाय अल्लाह जे सो ढलकी न सिकाए दिल में दर्द फिराक जा मन में मचमता बिरह तुझे जी बाहे बुढ़ल मुझे जिया दर झड़का दिए ओ आओ अंगण ईदा कयूं आओ अंगण ईदा कयूं गॾिजी गुज़ारूं गुज़ारूं था घड़ी गुज़ारूं था घड़ी
घड़ी गॾु गुज़ारियूं था घड़ी गॾिजी गुज़ारियूं था घड़ी गॾु गुज़ारियूं था घड़ी गॾिजी गुज़ारियूं था घड़ी दिलबर अव्हां जे दर्द में हथ खणी हकलू कया दिलबर अव्हां जे दर्द में सदा सुणी तूं आस गो सदा सुणी तूं आस गो सदा सुणी तूं आस गो सा मुझे दिया जी घड़ी गलता घड़ी गॾु गुज़ारियूं था घड़ी गुज़ारियूं था घड़ी गुज़ारियूं था घड़ी गॾिजी गुज़ारियूं था घड़ी ईदा कयूं अङण ईदा कयूं अङण ईदा कयूं गॾिजी गुज़ारियूं था घड़ी घड़ी गॾिजी गुज़ारूं था घड़ी अङण ईदा कयूं अङण ईदा कयूं जी गुज़ारूं था घड़ी गुज़ारूं था घड़ी गॾिजी गुज़ारूं था घड़ी गॾिजी गुज़ारूं था घड़ी गॾिजी गुज़ारूं था घड़ी जबरदस्त आलीशान आलीशान ॾाढो सुठो यकीनन बहितरीन आहे
हाणे असां ॻाल्हियुनि तरफ़ हलंदासीं असां सां बहितरीन एक्ट्रेस गॾु आहिनि नौशीन साहिबा एक्टिंग करणु केॾी मुश्किल आहे की ऐं वरी केतिरी ईज़ी आहे या केतिरो हुन में एंजॉय कंदा आहियो इज़ी त न चइजे सही मुश्किल कमु आहे बिल्कुलु हर कैरेक्टर जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो हैसियत हूंदी आहे सही ऐं उन कैरेक्टर में फिट थियणु ऐं पाण खे फ्रेम में फिट करण बि ॾुखियो कमु आहे ॾाढो बिल्कुलु बिल्कुलु हिकिड़ो प्ले होम जो शॉप हुई सो उन मां वेठी हुअसि त उहो हिकु दफ़ो कैमरामैन ॾिसे पियो मूंखे त चवणो को मैडम मां अहिड़ी एक्टर तव्हां ॾिठी कोन्हे जेका यानी अञा उन ई पंहिंजे फ्रेम में वेठी आहे फिट थियल हालांकि उन थोरी देरि वक़्फ़ो हुयो रिकॉर्डिंग थियण में लेकिन उहो चए पियो त मां अहिड़ी एक्टर मां न ॾिठी आहे उहा पंहिंजे फ्रेम में चुप कई वेठी आहे ओड़े अंदाज़ सां त बसि पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे पंहिंजो पंहिंजो हुन पंहिंजो बहितर इहो आहे त जेको कैरेक्टर तव्हांखे मिले थो तव्हां उन में अगरि उन वक़्तु पाण खे समाए छॾियो त वधीक सुठो लॻंदो परफॉर्म बि सुठी रहंदी ऐं कमु बि सुठो हलंदो बाक़ी इहो मां जुमिला उछाले हली वियसि त पोइ फ़ाइदो न आहे बसि इहो आहे त जान छॾाइणी आहे हा जान छॾाइण वारो कमु इहो न थींदो महिनत कजे हर कैरेक्टर जो पंहिंजो हिकिड़ी हैसियत हूंदी आहे उन में तव्हां अगरि पाण खे फिट था रखो फ्रेम में त उहो त सुठी ॻाल्हि आहे ॾिसो न बाक़ी हाणे तकिड़ो त कमु करे जुमिला फिटी करे हली वञनि कोई फ़ाइदो न आहे सही सही उहो आर्टिस्ट न आहे सही कोई अहिड़ो डायलॉग जेको यादि हुजे जेको सुठो लॻंदो हुजे मां एॾा कया आहिनि जो यानी छा तव्हांखे ॿुधायां जो सही सही उहो स्क्रिप्ट यादि कोन था रहनि ज़ाहिर आहे जॾहिं ड्रामो ॾाढा ड्रामा कया आहिनि खोड़ कया अथसि इहो काफ़ी बहिरान चए था काफ़ी ड्रामा कया आहिनि बहिरान ते बि काफ़ी कई आहे हुन ते सही सही ऐं टेली फिल्म हवेली में बि तव्हां हुआ उहा हवेली हुई 5 डे हुयो जी जी हुयो उहो हुयो हवेली बि हुई या मल्हार बि हुयो उहो बि बहिरान जो ई हुयो त घरारू अचे थो पियो काफ़ी हले वियो हुयो कोन त मां सोचां थी त अलाह साईं मुंहिंजो घरारो त आयो ई कोन्हे एॾो अरसो थी वियो आहे त काॾे गुम थियो आहे मल्हार खे मां चवां थी मल्हार तुंहिंजे भाउ खे एॾा ॾींहं थिया त भाउ काॾे वियो आहे त चए त मूंखे पाण अधी ख़बर कोन्हे मल्हार पंहिंजे भाउ खे त ॻोल्हे अचु ॾिस त सही किथे आहे एॾा ॾींहं थी विया आहिनि ॾिठो ई नथी मांसि त मल्हार छा थो चए हा दी हा परेशान न थी मां वञा थो ॻोल्हण अदा खे वठी थो अचांसि सही सही इलाही अलाह तुंहिंजो शुक्र थी मां ईअं थी कयां तमामु बहितरीन इलाही ख़ूबसूरत तव्हांजी एक्टिंग आहे ऐं वधीक ॻाल्हि ॿोल थींदी पर न्यूज़ ब्रेक जो टाइम थियो आहे वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो एक दफ़ो ॿीहर आजियां प्रोग्राम सुबह मेहरान में यकीनन तव्हां असांजे प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा ऐं इंजॉय करे रहिया हूंदा सुठो सुठो प्रोग्राम आहे हमेशह असांजी कोशिशि हूंदी आहे त सुठा प्रोग्राम्स तव्हांजी पेश नज़र हुजनि त जीअं उन्हनि मां कुझु सिखी सघो कुझु विपिराए सघो ऐं यकीनन माण्हू एंटरटेन बि कंदो आहे असां सां गॾु लाइव कॉलर मौजूदु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम केरु आहिनि असां सां गॾु अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक आहियां पंहिंजो तारीफ़ कराइजो पंहिंजो देश ॿुधाइजो भली कार चंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में हाणे ॿुधायो छा था ॾाढो फर्स्ट क्लास लॻे पियो हाणे जे थी सघे त महिरबानी असांखे पीर एजाज़ साईं जो कलाम इहो जे वादे आराम चई सघनि त पोइ आउं त ईंदुसि ॿियो प्यारा तूं अचण ॾी वाह वाह कोशिश कंदासीं कोशिश कंदासीं अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक आहियूं अवां भाइरनि जूं दुआऊं आहिनि ऐं मेहरान टीवी असांजो ख़ुशि आहे तव्हां छा जेको आहे न वधीक कुझु चवणु चाहींदा ॿियो कुझु छो जो इहा जेका फरमाइश आहे मुंहिंजी पूरी करणी सही बहितरीन सांगड़ जी मौसम कीअं आहे मौसम असां वटि हाणे ॾाढी सुठी आहे बरसाति पई हाणे फर्स्ट क्लास मौसम आहे अॼुकल्ह खां पोइ ॾाढी सुठी आहे ऐं थड़ वठो आहे असां अखिड़े तरह खे लॻंदा वेझा घुमण जूं तयारियूं आहिनि किथे वञो पिया घुमण जी जी अदी मुचम घुमण किथे विया आहियो हा दी असां हाणे घुमूं था हा बहितरीन बहितरीन थड़ असां लॻे थो पंहिंजो इंडिया बॉर्डर लॻे थो सही सही हर घुमंदा आहियूं बरसाति सुठी पई आहे ॾाढी फर्स्ट क्लास हाणे बिल्कुलु बिल्कुलु
थैंक यू कॉल कई कुर्बावा जा ॾाढो सुठो लॻो जॾहिं कॉल कंदा आहियो कुझु शेयर करे वठंदा आहियो। नौशीन साहिबा ॻाल्हि हले पई एक्टिंग जी त एक्टिंग करणु ठीकु आहे, हुन में कुझु मुश्किलातूं बि आहिनि, कुझु डायलॉग्स बि मां ॿुधाया ऐं अव्हां जी त एक्टिंग माशाल्लाह ज़बरदस्त आहे, ॾाढी सुठी आहे। पर जॾहिं एक्टिंग तव्हां सम्झो था हिकिड़ो हिकु तरफ़ एक्टिंग हुजे या ॿिए तरफ़ ॿिया मीडिया जा अहिड़ा कई शोबा आहिनि, भला उन तरफ़ शौक़ु थियो त कॾहिं ॿिया बि जेके आहिनि उहे शोबा या ॿिया बि जेके उहे ट्राए कजनि, मिसाल तौर होस्टिंग थी वई, मॉडलिंग थी वई या ॿिया कुझु अहिड़ा जी अच्छा कॾहिं ट्राए करण जो सोचो कॾहिं त उन तरफ़ वञणु खपे या सिर्फ़ु एक्टिंग लाइ तव्हां सोचो त आउं फिट आहियां? त सोचींदी आहियां को प्रोग्राम मिले त ट्राए कयां। ॿारनि दोस्तनि फरमाइश कई त एजाज़ साईं काफ़ी, हाणे एजाज़ साईं काफ़ी ॻाईंदासीं। हिकु दिया 100,000 सौदावल जे विच में अल्लाह त मां आया फाथल कंहिं वॾल वहिंवारनि जे विच में ओ वेही ॻाल्हि छो कूड़ी कजे भला संगत यारनि जे विच में ओ कसो छो थीजे अलाह कुर्बदारनि जे विच में बजे ॾींहुं बिकी थी ॼण कंहिं नगारनि जे विच में त मां आया प्यादो ॼण कंहिं स्वारनि जे विच में ओ जीअं चंड रोशन वास तारनि जे विच में तीअं मुंहिंजो बि महबूब आहे न हुस्न वारनि जे विच में दिहाड़ा जुदाई जा वेंदा ख़त्म थी बिहार ईंदो परवर प्यारनि जे विच में ओ दिहाड़े क़यामत जे हूंदा से दादन मजनू फरहाद पारनि जे विच में आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण दे या न ॾे आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण दे या न ॾे दर झले पिया तुसे मतूं जो दर झले पिया तुसे मतूं जो तूं पीअण दे या न ॾे आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण दे या प्यारा तूं अचण दे या न ॾे दरू छॾाए कपू मिठा तड़े लोधी धिकारे दरू छॾाए कपू मिठा दूर खान सदुसि पियो मां ॾिसण दे या न ॾे दूर खान सदुसि पियो मां ॾिसण दे या न ॾे दर झले बिह तुसे मतूं जो दर झले बिह तुसे मतूं जो तूं पीअण दे या न ॾे आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण दे या न ॾे आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण दे या न ॾे
खड़ी तो सयारी मूंज थी वई दया की यार बणजी जर यक तारो खड़ी ज्ञान तुसे पयो तू नचण दे यान दे दर अज्ञान तुसे पयो तू नचण दे यान दे दर जले पिया तुसे मतू जो दर जले पिया तुसे मतू जो तू पियण दे यान दे अब ईद सुठो प्यारा तू मचण दे यान दे अब ईद सुठो प्यारा तू मचण दे यान दे दीदार पाजो दिल रुपा मुर्गी करा दफो दीदार पाजो दिल रुपा मुर्गी करा दफो दीदार पाजो दिल रुपा मुर्गी करा पंहिंजे में प्यारा नचण दे यान दे पंहिंजे में प्यारा नचण दे यान दे दर जले बिह तुझे मतू जो दर जले बिह तुझे मतू जो तू पियण दे यान दे अब ईद सुठो प्यारा तू अचण दे यान दे अब ईद सुठो प्यारा तू अचण दे यान दे आखिरी एदा सजा सुहना सजन सदा ही आखिरी एदा सजा सुहना सनम सदा ही आखिरी एदा सजा सुहना सनम सुनो सदा ही आखिरी एदा सजा सुहना सनम रुखो चुमण चाया तो तू जो तू चुमण दे यान दे को चुमण चाया तो तू जो तू चुमण दे यान दे दर जले बिह तुझे मतू जो दर जले बिह तुझे मतू जो तू पियण दे यान दे ईद सुठो प्यारा तू अचण दे यान दे ईद सुठो प्यारा तू अचण दे यान दे क्या बात इलाही बहितरीन खूबसूरत ॾाढो सुठो यकीनन इलाही बहितरीन ॾाढो सुठो बहितरीन बहितरीन सुरवाज उतन बिल्कुल जबरदस्त बिल्कुल जुमाए छॾनि माण्हुनि खे अच्छा नौशीन साहिबा कहिड़ा कहिड़ा असीं तव्हां ड्रामास कया आहिनि ऐं कहिड़ियूं टेलीफिल्म्स कयूं आहिनि 14 टेलीफिल्म मां कयूं माशाअल्लाह। हा सिंधी सो उन में अॾा मुंहिंजी ॾेह जा उन में मूंखे अवार्ड मिलियो हथियार में मिलियो वाह ऐं नफ़रत में मिलियो हिकिड़ो ॿियो फिल्म हुयो मूंखे यादि कोन था अचनि 14 फिल्म आहिनि हो हुन में इहो जन्नत जो कसम वाह अच्छा भला कहिड़ी टेलीफिल्म आहे जेका माना जॾहिं परफॉर्म तव्हां कयो पिया तव्हांखे वधीक सुठो लॻो मूंखे सुठो जेको लॻियो नफ़रत में वाह छो त उन में उर्दू सिंधी सराइकी ॻाल्हाइणी हुई यानी जुमिला कुझु सिंधीअ जा कुझु उर्दूअ जा कुझु सराइकीअ जा जी सो उन हिसाब में उनजी कहानी बि ॾाढी प्यारी ऐं उहा मूंखे असां कईसीं लाड़काने में जी पर ॾाढो सुठो लॻो मूंखे उनजी त उहो ॿ ॾेराणियूं हूंदा आहियूं उन में थोरो झगड़ो हूंदो आहे उहा मूंखे थी चए त मां दर जे मथां मां चवंदी तोखे मां चौकट जे मथां लड़काए छॾंदसि उहो वञणु अचणु यानी ओड़ो डायलॉग जेके हुया उहे ॻाल्हाइण जहिड़ा हा अरे तूं समझती क्या है अरे मां तोखे लड़काए छॾींदसि दर जे मथां ईअं अधु ईअं ॻाल्हाइणु ॾाढो हुओ माण्हू पसंदि कयो
केतिरा ड्रामास कया आहिनि, कहिड़ा ड्रामास कया आहिनि जी, ड्रामा सीरियल्स केतिरा कया आहिनि? कुछ यादि ई कोन्हे। सही सही, इलाही घणा तव्हां कया आहिनि एक्टिंग हर चैनल। सही सही। हर चैनल। भला असांजो जेको कल्चर आहे, ज़ाहिर आहे असां जॾहिं सीरियल्स वग़ैरह परफॉर्म कंदा आहियूं त उन में बि पंहिंजो रिप्रेज़ेंट कंदा आहियूं, त उन तरह सां या मुख़्तलिफ़ ॿियो बि असांजो जेको पूरे जेकॾहिं सिंध में ॾिठो वञे, सिंध सॼी सोन आहे, त हुन जे कल्चर खे तव्हां कीअं था ॾिसो, केतिरो तव्हांखे कल्चर सुठो लॻंदो आहे? सची ॿुधायांव त सिंधी कल्चर जो जवाब न आहे जी, एॾो अट्रैक्टिव इहो कल्चर आहे। बिल्कुलु। ऐं जी ड्रेसिस, उनजो पखा, उनजी पिंडियूं, बसि छा ॿुधायांव, उनजो जेके मानियूं रखण जी पिंडियूं हूंदी अथव, इहा गोल्ड छबी बि चवंदा आहिनि, पिंडी बि चवंदा आहिनि जी। हा, पखा एॾा प्यारा प्यारा ठहियल हूंदा आहिनि, उनजा गज ऐं सूसी, तव्हां ॾिसो था केॾी अट्रैक्टिव आहे। अगरि इंसान पाए थो ड्रेसिस केॾी प्यारो थो लॻे। बिल्कुलु। जो मुंहिंजी सिस्टर लंडन रहंदी आहे, पोइ असां उनखे कयो वक़्तु हुयो त असां हितां जॾहिं कल्चर डे थींदो हो न, त असां 1.5 महीनो उनखे अॻु में सॼा हितां ॿारनि जे लाइ कोटियूं अजरक जूं उहे सभु उतां मोकिलींदासीं हितां पाकिस्तान में। अॼु अल्हम्दुलिल्लाह उते लंदन में एॾा दुकान अची विया आहिनि, शॉपिंग सेंटर ठही विया आहिनि सिंधियुनि जा उते, जो हाणे असांखे भेण ॾे मोकिलण जी ज़रूरत कोन पवंदी आहे। ऐं मुंहिंजी सिस्टर चवंदी आहे त 5 हिते जीअं हाणे असां वटि एकता जो ॾींहुं थिए थो नी, लंदन में बि उहो ई ॾींहुं थींदो अथव उते, ऐं कैनेडा में मल्हाईंदा अथव उते अजरक डे, ऐं एॾो मज़ेदार उते सॼा सिंधी इकट्ठा थींदा आहिनि। लंडन में बि खोड़ सिंधी ईअं न आहे त चढ़ो ईअं। बिल्कुलु, उते बि अमेरिका में बि ईअं खणी चऊं मिनी पाकिस्तान आहे उते, मल्हायो वेठा आहिनि पाण में उन्हनि जूं कचहरी, उन्हनि जो कल्चर। कैनेडा में बि सही सही। वधीक इन ते मैडम ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक वठी करे असां वरी वापसि तव्हां कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, हलंदासीं साई ॾे, साईअ खां पोइ मोटंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। एक दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह महरान में। नाज़रीन, असां सां लाइव कॉलर मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहिनि असां सां गॾु, पंहिंजो तारुफ़ कराइजो। भलीकार चवंदासीं, प्रोग्राम सुबह महरान में छा चवणु चाहींदा? तमामु हिकिड़ो बहितरीन प्रोग्राम आहे, तमामु जेको शानदार आहे, हिन खां अलावा सुबह महरान जेको प्रोग्राम टीवी ॾिनो आहे, हिन लाइ तमामु हिकिड़ो सिंधियुनि लाइ तमामु बहितरीन प्रोग्राम आहे। एंटरटेनमेंट हिन खां अलावा जेके बि तव्हांजा जेके होस्ट आहिनि, हिन खां अलावा तमामु बहितरीन प्रोग्राम आहे। माशाअल्लाह, इहो सिंधियुनि लाइ हिकिड़ो एज़ाज़ आहे। हिन खां अलावा मां इहो चवां थो हर प्रोग्राम अहिड़ी तरीक़े सां सिंधी चैनलनि ते अगरि हले थो त इहो तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। सिंधियुनि जे लाइ तमामु बहितरीन प्रोग्राम आहे। माशाअल्लाह, असांजी हमेशह इहा कोशिशि रहंदी आहे सुठा सुठा प्रोग्राम अवां लाइ आणियूं, त जीअं अवां ॾिसो ऐं अव्हांखे सुठा लॻनि, त यकीनन तमामु बहितरीन मयार वारो प्रोग्राम आहे। हमेशह अहिड़े प्रोग्राम जीअं पहिरियां रेडियो पाकिस्तान सां वठी अहिड़ा प्रोग्राम मयार वारा हलंदा, हाणे बि अहिड़े प्रोग्रामनि जी ज़रूरत आहे। सकाफ़त हर शइ खे बयानु कजे त तमामु बहितरीन नमूने सां। हिकु त चैनल जो नालो ई मेराण आहे, तक़रीबन सिंध जे नाले सां आहे। प्रोग्राम मयार जो आहे। माशाअल्लाह, असांखे तमामु ॾाढी ख़ुशी थी त सिंध में अहिड़ा प्रोग्राम अञा हलनि पिया। बिल्कुलु, असांजे चैनल जो नालो बि महरान आहे, बल्कि असांजो अवां सभिनी जो महरान चैनल जो नालो, वरी प्रोग्राम जो नालो सुबह जो आहे, ऐं वरी उन में बि महरान प्रोग्राम आहे, ईअं खणी चऊं त यकीनन अवां जी जेका फीडबैक रंगीनी प्रोग्राम में सुबह महरान में शामिल आहिनि। हिन में मां बि ईअं सम्झां थो त हिकिड़ो सिंधियुनि लाइ तमामु बहितरीन प्रोग्राम आहे। महरान टीवीअ जे तरफ़ां आहे, उनजी सभ जे तरफ़ां हिकिड़ो सिंधियुनि लाइ हिकिड़ो तमामु अनमोल तोहफ़ो आहे। बिल्कुलु बिल्कुलु अनमोल तोहफ़ो आहे। जॾहिं अवां फीडबैक ॾींदा आहियो ऐं जॾहिं अवां कमेंट्स ॾींदा आहियो, तॾहिं अञा असां जेको पंहिंजो प्रोग्राम आहे उनखे वधीक मयारी ठाहे सघंदा आहियूं। तमामु बहितरीन प्रोग्राम, माशाअल्लाह। अल्लाह जी ॿियो कुझु चवणु चाहींदा? विक्रम नवाज़ी अहिड़ा प्रोग्राम सकाफ़त समेत असांखे जेके इहे असांजो जेको तव्हां सहेड़ियो आहे सकाफ़त खे, तव्हां सिंधी जी जेका गुमनाम सकाफ़त हुई उनखे ॿीहर तव्हां जेको आहे मंज़र आम ते, हिन लाइ तव्हांखे असांजे प्रोग्राम जो जेको बैकग्राउंड आहे उहो बि कंहिंखां घटि न आहे। उन में बि असां जेको आहे महरान ॾेखारियो आहे, उन सां गॾोगॾु ॿियूं जेके असांजूं सिंध जूं जेके तारीख़ी जायूं आहिनि, ऐं कोशिशि हूंदी आहे त इहो सेठ बि सिंधी हुजे ऐं असांजी जेका सिंध आहे उनखे उजागर कयूं। असांजा जेके मारू वारा जेके प्यारा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि लाइ बि असां कुझु कयूं। सो यकीनन जेको हिकिड़ो मीडिया हिकिड़ो प्लेटफॉर्म हूंदो आहे जेको असांजे मुआशरे में भलायूं सुठायूं ऐं उन
में जेको आहे ईअं खणी चऊं तरक़ी करण में कराइण में उनजो वॾो रोल हूंदो आहे। थैंक यू मां कॉल कई, असांखे ॾाढी ख़ुशी थी। यकीनन तव्हां ॾाढी सुठी जेको आहे ईअं खणी चऊं त भेटा ॾिनी, तारीफ़ कई असांजे हिन प्रोग्राम जी। त असां सां गॾु हिन प्रोग्राम में कलाम बि असां ॿुधंदासीं, रागी बि असां सां मौजूदु आहिनि। छा ॿुधाईंदा फ़क़ीर गुल हसन? जी बिस्मिल्लाह कयो। तड़ तड़ तकम तोर तके च गुजारे पई वञे तड़ तड़ तकम तोर तके च गुजारे पई वञे नकी हाड़ेरी हो तू वयो नकाह बंगलो मोटी वंज मुराद चवई तू भोरी मंझे बंभोर ओ ना कुडे मडोर अती दिल में देरो दोस्त जो वाला आशिक ये की ये सरिया सजने मोटण जा मुराद चवे माखे किए थो ॾस ॾींहं प्यालो जे प्रेम जो तूं हथा हो त पीए ओ त जेकी कुझु जिए पई कुका करे कांधले वो ससुई सहाजरो मला जागी निंड जागी निंड वो करे रही हूँ साईं रोबारे पई करे रही हूँ मोला रोबारे पई सभई सरजूं सदे सियाणी सभई सरजूं सदे सियाणी वो रोयो रंधिड़ा साईं ॾेखारे पई वो रोयो रंधिड़ा मोला ॾेखारे पई ससुई सहाजरो जागी निंड्रमा ओ जागी निंड्रमा ओ करे रड़ियूं मोला रोवारे पई करे रड़ियूं साईं रोवारे पई बनर घुरो तामू बना थी मां पंजे पुनल डाम घनो हथड़ा बनर घुरो तामू घनो हथड़ा बनर घुरो तामू बना थी मां पंजे पुनल डामू बन्याती मां पंजे पुनल डाऊं गिराटू पाए हर हिक सां पाए हर हिक सां वो गिराटू पाए हर हिक सां वो मोकिलण साण मारे पई मोकिलण साण मारे पई सती साजर मोला जागी निंड्रमा ससी साजर मोला जागी निंड्रमा करे रही हूँ साईं रोवारे पई करे रही हूँ मोला रोवारे पई जो की जवान पुनल जो पको ना है पुनल जो
खेले वार ऐं मीठूं छॼाई अतूर ऐं मेथियूं खेले वार ऐं मीठूं छॼाई अतूर ऐं मेथियूं खेले वार ऐं मीठूं छॼाई अतूर ऐं मेथियूं नाहे पई सीधे फुल चोटियूं नाहे पई सीधे फुल चोटियूं ओठिनो हारन के हारे पई ओठिनो हारन के हारे पई ससुई साचुर मोला जागी निजमा साचुर मोला जागी निजमा वो करे रिहा मोला रुवारे पई करे रिहा मोला रुवारे पई जरा तू सदे सियाणी है सर तू मोला सदे सियाणी ओ रो रतड़ा साईं ॾेखारे पई ओ रो रतड़ा मोला ॾेखारे जान जान पता जनन चन जान जान पता कया सवार मां सदके जनन चन जान जान पता कया सवार मां सदके ओ जनन चन जान जान पता कया सवार मां सदके ससुई ॾिसुकी यसनासण थी है ससुई ॾिसुकी यसनासण थी ओ डूंगर मझि ॾींहं गारे पई ओ डूंगर मझि ॾींहं गारे पई ससुई साजर मोला जागी निजमा साजर मोला जागी निजमा करे रही हूँ साईं रुबारे पई करे रही हूँ मोला रुबारे पई सभई सर तूं मोला सॾे सियाणी सभई सर तूं मोला सॾे सियाणी ओ रोयो रतड़ा अला ॾेखारे पई ओ रोयो रतड़ा मोला ॾेखारे पई लाई खूबसूरत आला आला सब कलाम जबरदस्त तमाम बेहतरीन सब कलाम जबरदस्त तमाम बेहतरीन असां सां गॾु लाइव कॉलर मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम अल्हम्दुलिल्लाह दुआऊं नवाजूं ख़ुश ठीक ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह पर तव्हां ॿुधायो केर कहिड़े शहर खां पंहिंजो तारुफ़ कराइजो भली कार चवंदासीं प्रोग्राम सुबह मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे ऐं जेका पूरी टीम वेठी आहे ऐं जेके ॻाइण जो ग्रुप आहे सभिनी खे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मौला अली मदद छा चवणु चाहींदा ॾाढी ख़ुशि आहे प्रोग्राम शौक़ सां मां ॾिसां पियो थो ऐं ॾाढो बहितरीन हली रहियो आहे हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे त जेकॾहिं कचल साईं जेका थी ॿुधा जय दिलि था इश्क था जाम महिरबानी थींदी बिल्कुलु बिल्कुलु कोशिशि कंदासीं ॿियो कुझु चवणु चाहींदा आमीन आमीन अल्लाह से अवां खे खुश रखे अल्लाह हाफिज़ ॾाढी ख़ुशी थी कुर्ब अवां जा कॉल कयो प्रोग्राम में शामिल थियो नाज़रीन हाणे असां वठंदासीं ब्रेक खां पोइ मोटाईंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक प्योर्स नाज़रीन असां सां लाइव कॉलर मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम केर कहिड़े शहर खां पंहिंजो नालो ॿुधायो भली कार चवंदासीं प्रोग्राम सुबह में सही सही असां ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हांखे सुठो लॻंदो आहे प्रोग्राम ॿियो छा चवणु चाहींदा ही त यकीनन सही सही बिल्कुलु ॿुधायूं था जी जी जी
फलकार खे जो था ॿुधायां त कलाम जी जी बिल्कुल ॿुधनि था सम्झा आती हिनखे चओ त कलाम असांखे ॿुधाए पाई रहनि हुजनि हयाती वाह 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 बिल्कुल बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदासीं कोशिश कंदासीं थैंक यू अवां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया हाणे फ़कीर गुलहसन सचल साईं जी कॉफी ॿुधायो ईमान सलामत हर को मंगदा इश्क सलामत कोई मगन ईमान ते शर्मा मलेश कहूं दिल हैरत दे विच वंगी मगन ईमान ते शर्मा मलेश कहूं दिल हैरत दे विच वंगी मैं कुर्बान तना ताती वा सचू तोड़ी होवन शराबी भंगी ओ ला ओ ला ओ अला जह दिल पीता इश्क दा जाम जह दिल पीता इश्क दा जाम दिल मौला हक मौजूद सदा चाहे हक मौजूद सदा मौजूद दिल पीता इश्क दा जाम जह दिल पीता ओ अल्लाह जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मौला हक मौजूद सदा मौला हक मौजूद सदा मौजूद तन पाको है मायत मेरी बपज तन पाको है मायत मेरी तन पाको है मायत मेरी बपज तन पाको है मायत मेरी ओ पंज तन पाको है मायत मेरी बपज तन पाको है मायत मेरी हसन हुसैन इमाम मौला हसन हुसैन हसन हुसैन इमाम मौला हसन हुसैन इमाम है जह दिल पीता इश्क दा जाम जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त खुदा मौला हक मौजूद सदा मौला हक मौजूद सदा मौजूद मंसूर अलाया वसूलियत मंसूर अलाया मंसूर अलाया वसूलियत मंसूर अलाया वसूलियत मंसूर अलाया वसूलियत मंसूर अलाया अन्नल हक कलाम मौला अन्नल हक कलाम मौला अन्नल हक कलाम जह दिल पीता इश्क दा जाम जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मौला हक मौजूद सदा मौला हक मौजूद सदा मौजूद चावण पार मलामत सिरत चावण पार मलामत सिरत चावण पार मलामत
दे सवे सिपाही करे हाथी दे सवे सिपाही कर सया दे सवे सिपाही कर मुर्शिद दे सवे सिपाही तेरे दिल पर दे सवे सिपाही करे मुर्शिद दे सवे सिपाही सच्चल खास गुलाम मौला सच्चल खास गुलाम ओ सच्चल खास गुलाम मौला सच्चल खास गुलाम जह दिल पीता इश्क दा जाम जह दिल पीता ओ वाला जह दिल पीता ऐ अल्लाह जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदा मौला हक मौजूद सदा मौजूद मौला हक मौजूद सदा मौजूद मजबूर करे छॾी झुमण इलाही खूबसूरत यकीनन तमाम बेहतरीन छा ॻाल्हि आहे मुर्तज़ा छा ॻाल्हि आहे मुर्तज़ा ख़ुशि करे छॾियो वाह वाह आप आज अची करे प्रोग्राम में कीअं लॻो तव्हांखे ज़बरदस्त मां जॾहिं बि हिते ईंदी आहियां एंजॉय कंदी आहियां बेहतरीन मां हेॾो प्रोग्राम में आहियां मां सम्झंदी आहियां पंहिंजे अंगण ते आहियां पंहिंजे घर आई आहियां ऐं एॾी एंजॉय कंदी आहियां कलाक ईअं गुज़री वेंदा आहिनि ख़बर न पवंदी आहे तमामु बेहतरीन इलाही ख़ुशी थींदी आहे असांखे बि तव्हां जहिड़ा गेस्ट हिते अचनि था प्रोग्राम में न्याणियुनि लाइ औरतुनि लाइ को न्यापो मां सभिनी खे इहो ई चवंदसि त वॾनि जी इज़त कयो ऐं पंहिंजी निमाज़ खे क़ाइमु रखो इन सां हलंदो इहो नमाज़ जेका इस्लाम जो सुतून आहे पहिरियों इन सां ऐं ॿियो वॾनि जी इज़त कयो माउ जी ख़िदमत कयो ऐं उन्हनि खे मां ज़रूरु रिक्वेस्ट कंदमि उन्हनि पुटनि खे जेके पंहिंजी ज़ालनि जे चवण ते माउरनि खे ओल्ड हाउस छॾे था अचनि इहो ग़लति कमु आहे जॾहिं तव्हां ॻाल्हाइण न सिखियो हुयो तव्हांजी माउ खे ख़बर पवंदी त तव्हांजे पेट में सूर आहे या कन में सूर आहे या तव्हांखे बुख लॻी आहे अॼु उहा सूरत थी आहे जॾहिं तव्हांजी माउ लाचार थी थिए बीमार तव्हां ओल्ड हाउस में हिनखे फिटी था करे अचो ऐं उहो इंतज़ार थी करे त मुंहिंजो पुटु ॼाण आयो मूंखे वठणु ॼाण आयो लेकिन इहो ग़लति कमु आहे बिल्कुलु इहो गुनाह आहे सख़्तु गुनाह आहे ऐं पंहिंजी माउ जी उन ख़िदमत कयो तव्हां ज़ाल तव्हांखे मिली वेंदी माउ न मिलंदी मां तव्हांखे इहो ताक़ीद थी कयां उन्हनि खे त ख़ुदा जो वास्तो अथव पंहिंजी माउ जी इज़त कयो पंहिंजी पीउ जो जॾहिं सुबुह जो वञो पुटु त पंहिंजो पीउ जा जेके त पेर चुमो ऐं माउ जा हथ चुमो पेर चुमो ऐं वञो जॾहिं मोटी अचो अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातु चई माउ खे बि सलाम कयो पीउ खे सलाम कयो इहे दरवाज़ा अथव जन्नत जा हवा बिल्कुल तमाम बेहतरीन यकीनन न कयो पंहिंजे ॿारनि खे अदब सेखारियो माउ पीउ जी इज़त बिल्कुल थैंक यू तव्हां इन प्रोग्राम में आया असां जेके महिमान आया कलाम ॿुधोसीं यकीनन सुठी ॻाल्हि ॿोल थी असां जेके व्यूअर्स आहिनि ॾिसंदड़ आहिनि उन्हनि बि कुझु सिखियो हूंदो कुझु पिरायो हूंदो ऐं यकीनन ही प्रोग्राम जेके हूंदा आहिनि मालूमाती प्रोग्राम बि हूंदा आहिनि सो हाणे ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त वही नई सुबह सां नवनि महिमान सां साम्हूं हाज़िर थींदासीं पर वेंदे वेंदे असां फ़क़ीरनि खां कलाम ज़रूरु ॿुधंदासीं छा ॿुधाइणु चाहींदा हाणे असांजे व्यूअर्स खे साईं इरशाद आबास ई काफ़ी आख़िर में मत गोरी सजण तो ता गोरी मुझे दिलड़ी लुटे वे गोरी मुझे दिलड़ी लुटे वे गोरी गोरी सजण तो ता गोरी मत दिलड़ी लुटे तो ता गोरी मुझे दिलड़ी लुटे वे गोरी मुझे दिलड़ी लुटे वे गोरी गोरी सजण तो ता गोरी
जो लाहे हिते सर तूं मुंहिंजो छाहे हिते भेनर मुंहिंजो छाहे हिते केॾियूं मुंहिंजो छाहे गोरी मत गोरी सजण तो त गोरी मत गोरी पुनल तो त गोरी मत गोरी सजण तो त गोरी दिल दिल पर ले दीवानी मिठो मोह करे वे मस्तानी दिल दिल पर ले दीवानी मिठो मोह करे वे मस्तानी दिल दिल पर ले दीवानी दिल पर ले दीवानी मिठो मोह करे वे मस्तानी हाय हियर लगी है रानी हाय हियर लगी है आए हिंजड़ लगी है रानी नाए लूअ लूअ में वियो लोरी मत गोरी सजण तो त गोरी मत गोरी पुनल तो त गोरी मत गोरी सजण तो त गोरी इरशाद अज़ल का तुझो मोहताज न कर बे कहजो इरशाद अज़ल का तुझो मोहताज न कर बे कहजो ओ इरशाद अज़ल का तुझो इरशाद अज़ल का तुझो मोहताज न कर बे कहजो आए तहड़ो तहड़ो तुझो आए तहड़ो तहड़ो आए जहड़ो तहड़ो तुझो तो वसीलो तोरी गोरी मत गोरी पुनल तो त गोरी मत गोरी सजण तो त गोरी दिलड़ी लुटे